मां त आहे मुसीबत जी जड़। तवाज इन रंग लिबास में ॾाढा सुठा लगी रहा है। ज़रूरी थोड़ी है दिल के गुरपियल हर शे इंसान के नसीब में हुए। जेकॾहिं तुझे लाइ एक शख्स इतरो संजीदा है तू उनके ये ठुकराए त न। ये केड़ियों गालियों पई करी रिजवाना? छो इन किस्म जा मानू संजीदा भी थी सगन था छा? ऐं खास तौर इन मामले में अदी सिरिश जो मिजाज बदलजण वारो ना है। तू नाकाम थींदे डॉक्टर। तू छा तो समझी असां घट मेहनत कई हूंदी। अरे यार हुन जे इन रवैये जो को सबब त हूंदो। तू मूंखे इहो ॿुधाए त उहा अहिड़ी छो आहे? मम्मी त घर के सराय बणाए छॾियो आहे अदा। मां त तंग थी वई आहियां। ॿिए शहर मां जेको बि माइट कराची तो अचे सिधो असांजो दर तो अची खड़काए। हाणे वरी केरु तो अचे? असांजो मासात आफाक। आफाक पुत्र तू मंझन सेरिश सां त न मिली सघे न? न पुफी उन वक्त ये साहिबा जॉब ते वयल हुई। पुत्र हिन खे त चुप रहण जी आदत आहे। पुत्र एनजीओ जी जॉब में कम्युनिटी जी माण्हुनि सां सॼो ॾींहुं मथो मारी कंदे कंदे तंग थी पवंदी हूंदी। तंहिं करे घर में अक्सर ख़ामोश ऐं तनहा रहंदी आहे। हाँ पुफी हूअं बि कुछ माण्हू घटि ॻाल्हाइण ऐं तन्हाई पसंदि हूंदा आहिनि पर इहा का बुरी ॻाल्हि त न आहे। अदा तव्हां ख़ुशनसीब आहियो जो आप ही अॼु टाइम कढी असां सां गॾु वेठी आहे। न त अदा आमिर खे ई ॾिसो न हेतिरो टाइम थियो अथसि हिते आहे पर मजाल आहे जो आप ही हुन सां कुझु ॻाल्हायो हुजे। आफाक साहब ॻाल्हि दरअसल इहा आहे त मां बि ॾाढो मसरूफ़ रहंदो आहियां ऐं हीअ बि ॾाढी मसरूफ़ रहंदी आहे। तंहिं करे This time check is brought to you by अब कोई दाग बच के दिखाए। नए ब्राइट से अब कोई दाग बच के दिखाए। असां ॿिन्ही खे पाण में ॻाल्हाइण जो मौक़ो तमामु घटि मिलंदो आहे। पुट सबा तू कहिड़ियूं ॻाल्हियूं खणी वेठी आहीं? उथ हाणे वञ चांहि खणी आ वञ उथ। काश असां बि महिमान हुजो असांजी बि अहिड़ी तरह खातवाज़ो थिया। डॉक्टर साहब मूंखे सिग्नल ते वापस भी वञणो आहे। तव्हां हिते ॿुधायो न तव्हां छा था चवणु चाहियो? छा मूंसां गॾु हलंदे डपु थो लॻई? न साहब मुंहिंजी रोज़ी जो मसलो आहे। जेकॾहिं हे गुल जल्दी न खपिया न त घुमाइजी वेंदा। कोई केर इन्हनि खे ख़रीद भी न कंदो। जेकॾहिं ईअं थियो त घर जी चुल्ह कीअं ॿरंदी? असां माण्हू त आणण ई चाढ़ण वारा हूंदा आहियूं। तव्हां अमीरनि वांगुरु असां ग़रीबनि वटि पैसा जमा थियल कोन हूंदा आहिनि। ये गुल त मां तोखां ख़रीद करे वठंदुसि पर हाणे मां तव्हांखे गुल उन ॾींहुं विकिणंदसि जंहिं ॾींहुं सैरिश ही गुल तव्हां खां दिलि सां क़बूल कंदी। हुन तोखे मुंहिंजे बारे में छा चयो? डॉक्टर साहब हाणे पत्थर के पिघलजण में थोरो वक्त तो जरूर लगंदो। गुलन वारी वो महसूस कयो आहे त मां हुन सां मोहब्बत करण लॻो आहियां। तव्हां शायदि हाणे महसूस कयो आहे पर मां त पहिरीं ॾींहुं तव्हांजी अखियुनि में सैरिश जे लाइ प्यार ॾिसी वरितो आहे। ॿुध गुलन वारी
तूं 2-3 ॾींहंनि लाइ पंहिंजूं अखियूं हुनखे उधार छो नथी ॾे? जी उहे तुंहिंजी अखियुनि मां मन पंहिंजे लाइ मुंहिंजी मोहबत खे ॾिसी सघे। रुगो अखियूं ही ज़रूरी न आहिनि हूंदियूं साहब, मोहबत करण लाइ दिलि बि खपे। त पोइ तव्हां हुनखे पंहिंजियूं अखियूं ऐं दिलि ॿई ॾेई छॾियो न। तूं रुगो हुन सां गॾु वईं ई न, बल्कि वापसि भी आई आहीं। मां हिते महीने खां थो रहां, मूंसां गॾु हलण जी तोखे कॾहिं तौफ़ीक़ ई नथी आहे। ऐं मूं इहा ॻाल्हि बि महसूस कई आहे त जॾहिं खां हू हिते आयो आहे तॾहिं खां ॻाल्हि ॻाल्हि ते तुंहिंजे चपनि ते मुस्कुराहट खेॾंदी थी रहे। पीक ड्रीम सुपर टपाल मेजबान धरती जा रंग। अब कोई दाग बच के दिखाए। नए ब्राइट से अब कोई दाग बच के दिखाए। असल में मूंखे इहा ॻाल्हि पसंदि कोन्हे त मुंहिंजी ज़ात मां कंहिंखे तकलीफ़ पहुचे। तव्हां इहो कीअं सोचे वरितो त तव्हांखे गॾु वठी वञण में मूंखे तकलीफ़ पहुचंदी? ॾिसो न, थी सघे थो त हिन वक़्तु तव्हांखे किथे पहुचणो हुजे ऐं मुंहिंजे करे तव्हां लेट थी वेंदा न। मुंहिंजे ख़्याल में त तव्हांजो घणो वक़्तु अहिड़नि फ़िक्रनि में गुज़री वेंदो। तव्हां छा सोचे रहिया आहियो? कुझु बि न त। हिन जो मतिलबु त मुंहिंजी अखियुनि धोखो खाधो आहे। थी बि सघे थो। न, मुंहिंजूं अखियूं एतिरियूं आसानी सां धोखो नथियूं खाई सघनि। ॾाढो इतमाद आहे तव्हांखे पाण ते। हिन में को बि शक कोन्हे। अंदर अची सघां थो? हिन वक़्तु त मूं ते रहम कयो, पाण बि आराम कयो ऐं मूंखे बि आराम करण ॾियो। मूंखे सम्झ में नथो अचे त तव्हां वक़्तु बे वक़्तु मुंहिंजे कमरे में छो था हलिया अचो। हा, ज़ाहिर आहे इहा गौर तलब ॻाल्हि आहे। इन जो को न को सबब त हूंदो। मां नथी चाहियां त तव्हां मुंहिंजी ज़ात में का दिलचस्पी रखो। अंडरस्टैंड? ॾाढो सुठो। माना दिलि में लिकाए रखी सघां थो इन जज़्बे खे, बाक़ी इज़हार जी इजाज़त न आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त तव्हां वटि कहिड़े क़िस्म जो दिमाग़ आहे जो हर वक़्तु बेसुरियूं ॻाल्हियूं घड़ींदा था वठो। मुंहिंजूं ॻाल्हियूं त तोखे बेसुरियूं लॻंदियूं न। ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं करण वारो साहब जो अची वियो आहे हिन घर में। मूं त न चयो त हू ख़ूबसूरत ॻाल्हियूं कंदो आहे। ज़बान सां न चई त छा थी पियो? दिलि में त उन हक़ीक़त जो एतिराफ़ कयूं वेठी आहीं न। इन हक़ीक़त जो इंकशाफ बि अॼु थी वियो त तव्हां दिलनि जो हाल ॼाणण जे फ़न में बि महारत रखो था। ॿिए कहिड़े फ़न में महारत रखां थो, इहो बि त ॿुधायो। माफ़ कजो, मां हिन वक़्तु बहस जे मूड में न आहियां। मां बि हितां हुतां जी ॻाल्हियुनि करण बजाए सिर्फ़ कम जी हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहियां थो। कम जी ॻाल्हि? हा, कम जी ॻाल्हि। छा मतिलब? हो हिकु त तोखे हर ॻाल्हि जो मतिलबु सम्झाइणो थो पवे। जल्दी कर, ॻाल्हाए वठ। अॼु ऑफिस आफ़ाक़ सां वई हुई। कोई एतिराज़ आहे तव्हांखे?
जी हाँ, सख्त एतराज़ आहे। छो? इन लाइ जंहिं शख़्स खे हिते आहे ॿियो ॾींहुं आहे, तूं रुगो हुन सां गॾु वईं ई न बल्कि वापसि भी आई आहीं। मां हिते महीने खां थो रहां, मूंसां गॾु हलण जी तोखे कॾहिं तौफ़ीक़ ई नथी आहे। ऐं मूं इहा ॻाल्हि बि महसूस कई आहे त जॾहिं खां हू हिते आयो आहे तॾहिं खां ॻाल्हि ॻाल्हि ते तुंहिंजे चपनि ते मुस्कुराहट खेॾंदी थी रहे। मूंखे सम्झ में नथो अचे त तव्हां मुंहिंजी हर हरकत ते एतिरी गहरी नज़र छो था रखो। छा कयूं, तुंहिंजा अंदाज़ जो ॾींहों ॾींहुं बदिलबा था रहनि। तव्हांजी इहा दख़ल अंदाज़ी वारी आदत मूंखे बिल्कुलु पसंदि कोन्हे। बहरहाल मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारे छॾिजांइ त आफ़ाक़ सां घणो बेतकल्लुफ़ थियण जी ज़रूरत कोन्हे। ऐं आफ़ाक़ सां छा, दुनिया जे कंहिं बि मर्द सां बेतकल्लुफ़ थियण जी ज़रूरत कोन्हे। पंहिंजूं धमकियूं पाण वटि रखो। ऐं हा, तव्हां हाणे कमरे मां वञी सघो था। ठीकु आहे, मां वञां थो। मां ॾाढो थकियल आहियां, पर मुंहिंजी ॻाल्हियुनि खे पंहिंजे ज़हन में ज़रूरु विहारजांइ। तव्हांजे हिन रंगई लिबास में ॾाढा सुठा लॻी रहिया आहियो, पहिरें खां वधीक। तव्हां अजय तारीफ़ करे रहिया आहियो, अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे। पाकिस्तान केबल्स 1953 खां अवां जो एतमाद समझौतो न करण जी बुनियाद। टपाल मेजबान, धरती जा रंग। अब कोई दाग बच के दिखाए। नए ब्राइट से अब कोई दाग बच के दिखाए। सभा मूंखे लॻे थो त आफ़ाक़ जो घर में अचणु सैरिश खे नागवार कोन लॻो आहे। वीचारे डॉक्टर आमिर सां आपीअ जो ख़ुदा कारण जो अलाए छा वेर आहे। डॉक्टर जो हरकतियूं अहिड़ियूं आहिनि। डॉक्टर हुनखे विधराइण जे चक्कर में जहिड़ो करे तंग पियो करे। अदा आमिर सुठो इंसान आहे। भा अख्तर सबाब मूं बि कॾहिं हुनखे ख़राब कोन सम्झियो आहे। आफ्टर ऑल हू मुंहिंजो सुठो दोस्त बि आहे। अदा मां त हैरान आहियां, आपी सैरिश आफ़ाक़ सां गॾु गाॾी में कीअं हली वई। हूअं त हू कंहिंजो एहसान खणणु पसंदि न कंदी आहे, पोइ अॼु छा थी वियसि। मां कुझु चवां? जी बिल्कुलु। मां इंत न कंदो। न न, तव्हांजे हिन रंगई लिबास में ॾाढा सुठा लॻी रहिया आहियो, पहिरें खां वधीक। तव्हां अजय तारीफ़ करे रहिया आहियो, अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे। शायदि तव्हांखे मालूम न आहे त तव्हां केतिरा सुठा लॻी रहिया आहियो। प्लीज़ तव्हां का ॿी ॻाल्हि कयो, मां पंहिंजी तारीफ़ ॿुधी ख़ुशि न आहियां थींदी। सच था चओ? जी बिल्कुलु। ठीकु आहे, त पोइ तव्हांखे ख़ुशि करण जे लाइ त ॿी ॻाल्हि था कयूं। जेकॾहिं तूं डॉक्टर आमिर जी सिफ़ारिश खणी आई आहीं त मां तोखे अॻुवाट ॿुधण खां इनकार थी करियां। हुनजो नालो तुंहिंजी निड़ीअ में मच्छी जो कंडो थी छो पातो आहे? मूंखे त हिकु ॿी ॻाल्हि थी नज़र अचे त डॉक्टर आमिर सां तोखे प्यार थी वियो आहे, ऐं प्यार में इहे ई थींदो आहे सरती। प्यार? माय फुट। पोइ न त तूं छो थी हुन खां परे भॼण चाहीं? सैरिश मुंहिंजी दोस्त, तूं पंहिंजी दिलि खां पुछी ॾिस, जेकॾहिं तोखे प्यार थी वियो आहे त इहा त सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं डॉक्टर आमिर बि कुझु अहिड़ो सोचे पियो त उनखे चओ त हिन ख़ुशफ़हमी में न रहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे।
आई तू भी मोट न जो कबूतर थी नहीं दी करे अच्छी सदाई रिजवाना पर हिते अची पंहिंजूं ॻाल्हियूं कंदी कर ऐं मुंहिंजूं ॿुधंदी करे जे मूंखे सतायो आहे मूंसां फ्लर्ट कयो आहे हाणे वरी चए थो कंहिंसां ॻाल्हायां कंहिंसां न ॻाल्हायां उनजो ज़िक्र न छॾींदी कर मूंसां आहे त इहो बि प्यार न सैरिश पर जेकॾहिं तूं चवीं थी त मां उन जे बारे में नथी ॻाल्हायां असां ॿई सिर्फ़ु उन ई सूरत में गॾु रही सघूं था जंहिंमें असां ॿिन्हिनि जे विच में को रिश्तो या को तालुक हुजे। जी ऐं ॿियनि लफ़्ज़नि में तव्हां खां इहो पुछणो त छा तव्हां मूंसां शादी कंदो? तव्हां हिते वेठा आहियो ऐं मां तव्हांखे तव्हांजे कमरे में ॾिसण वियो हुउसि। पोइ तव्हांखे कीअं लॻो कमरो? ॾाढो साफ़ सुथरो ऐं इंतहाई नफ़ीस। तव्हां त अजाई तारीफ़ करे रहिया आहियो। न मां का अजाई तारीफ़ न पियो कयां सच पियो चवां। वाकई? तव्हांखे यकीन छो नथो अचे? मुंहिंजी दिलि बि चवे थी त तव्हां मुंहिंजे घर खे अहिड़ी नफ़ासत सां सिंगारियो। तव्हां इन लाइ सबा जूं ख़िदमतूं हासिल करियो त बहितर आहे। उनखे घर डेकोरेट करण जो ॾाढो शौक़ु आहे। तव्हां पंहिंजो पांद ईअं आजो छो था करणु चाहियो? पांद आजो करण जी ॻाल्हि कोन्हे। सबा वाकई मूंखां वधीक घर डेकोरेट सुठो करे सघे थी। पर मां इहा ज़िम्मेवारी सिर्फ़ु तव्हांखे सौंपणु चाहियां थो। मूंखे इनकार कोन्हे पर मूंखे यकीन आहे त तव्हां मुंहिंजो कमु ॾिसी मायूस थी वेंदा। इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो त मां मायूस थींदुसि या कॾहिं शिफ्ट थी रहिया आहियो तव्हीं? बसि हाणे ई। तव्हां होॾे ईंदा त रहंदा न? जेकॾहिं तव्हां घुराईंदा त। मूंखे तव्हां खां हिकु ॻाल्हि पुछणी आहे। जी पुछो। छा तव्हां मूंसां मुंहिंजे घर में रहणु पसंदि कंदो? छा मतलब? मतलब त बिल्कुलु साफ़ ई वाज़िह आहे। तव्हीं पंहिंजी ॻाल्हि जी वज़ाहत करो त बहितर आहे। ॾिसो इहा ॻाल्हि त तव्हां बि सम्झो था ऐं मां बि ॼाणा थो। असां ॿई सिर्फ़ु उन ई सूरत में गॾु रही सघूं था जंहिंमें असां ॿिन्हिनि जे विच में को रिश्तो या को तालुक हुजे। जी ऐं ॿियनि लफ़्ज़नि में तव्हां खां इहो पुछणो त छा तव्हां मूंसां शादी कंदो? मां तव्हांजे जवाब जो मुंतज़िर आहियां। फ़ैसिलो त तॾहिं थींदो जॾहिं असांजा वॾा हिन मामले ते ॻाल्हाईंदा। यानी तव्हांखे को बि एतिराज़ कोन्हे? मां मुतमिन थी वञा? आख़िर ही शख़्स मुंहिंजे पोयां छो पइजी वियो आहे? हिनखे मुंहिंजी हर ॻाल्हि जो फ़िक्र छो रहणु लॻो आहे? मां कॾहिं थी अचां कॾहिं थी वञा सभिनी खां अलॻि सलॻि छो आहियां? घर में हेतिरा खार सो